अस्सलाम वालेकुम। अॼु मां तव्हां सां शेयर कयां थी तरियल पटाटनि जी रेसिपी। आज मैं तले हुए आलू की रेसिपी आपके साथ शेयर कर रही हूँ। ये आलू मैंने कुछ काट लिए हैं और इसके ऊपर नमक डाल दिया है। और ख़ास तौर पे ये आलू हम सर्दियों में फ्राई करते हैं, क्योंकि इसमें हम डालेंगे ये हरा लहसुन। हरा लहसुन सिर्फ सर्दियों में अवेलेबल होता है। और उसके साथ हम ये डालेंगे इसमें हरी मिर्चें कटी हुई। असां ये पटाटा घणो करे सियारे में ठाहींदा आहियूं, छो त ही साई थूम सां गॾु पचंदा। ये साई थूम सिर्फ़ु सियारे में ई अवेलेबल हूंदी आहे। हाणे हिननि में मूं लूणु विझी छॾियो पंहिंजी ज़रूरत जे मुताबिक़। असां हमेशह लूणु ईअं विझंदा आहियूं पटाटनि में, जो पहिरियों लूणु विझी उन्हनि खे कंदा आहियूं मिक्स। जितरो भी तव्हांजो ज़ाइक़ो आहे उन मुताबिक़ लूण विझो, नमक डाल लें आलू में, उसको अच्छी तरह मिक्स कर लें। और आलू अपनी ज़रूरत के मुताबिक लेंगे। ज़ाहिर है लहसुन की जो मिक़दार है वो आप अपनी मर्ज़ी के हिसाब से रखें। ज़्यादा रखना चाहें, कम रखना चाहें, वो आपकी मर्ज़ी है। और अगर छोटे बच्चे हैं घर में, उनके लिए बना रहे हैं तो फिर हरी मिर्चें भी उस हिसाब से डालेंगे। अब ये आलू डाल रही हूँ मैं फ्राइंग पैन में। पटाटा मां विझां थी। घर में जेकॾहिं तव्हांजे ॿार हुजनि नंढड़ा त पोइ सावा मिर्च सोचे सम्झी विझो। ऐं जॾहिं बि सावा मिर्च मां विझंदी आहियां कंहिं शइ में, त पोइ ॻाढ़नि मिर्चनि जो वरी मिक़दार थोड़ो घटि करे छॾींदी आहियां। तो जब भी आप हरी मिर्च डालें किसी भी चीज़ में, तो आप लाल मिर्च की जो मिक़दार है उसको कम कर दें। अच्छा, कोशिश करो तो मिर्चन जा बीज कढी छॾियो। मैंने ज़्यादातर तो बीज निकाल दिए हैं, जो थोड़े बहुत रह गए हैं उसको भी छोड़ देती हूँ। बीज हमेशा निकाल देने चाहिए। बीज कढी छॾींदा कयो, छो त उन सां तेज़ जेको आहे टेस्ट ईंदो आहे। हाणे असां हिननि खे ढक ॾेई पचाईंदासीं ऐं 5 मिनटनि खां पोइ हिननि खे उथलाईंदासीं। अभी हम इसको ढककर पका रहे हैं। 5 मिनट के बाद फिर हम इनको अच्छी तरह से पलट देंगे। 5 मिनट थी गए हैं, इनके चेक करें था। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मीडियम आंच पे पकाएंगे ढककर, और हर 5 मिनट के बाद हम इसको खोलकर पलटते रहेंगे। असां इनके मीडियम बाहि ते, विचोली बाहि ते पचाईंदासीं ढक ॾेई, ऐं हर 5 मिनटनि खां पोइ इनके खोले ऐं उथलाइणो आहे। हीअ ॾाढी मज़ेदार रेसिपी आहे। ख़ासि करे असां जॾहिं दाल चांवर पचाईंदा आहियूं त उन सां ठाहींदा आहियूं हे पटाटा, या नाश्ते में पराठनि सां। नाश्ते में आप पराठों के साथ इसको सर्व कर सकते हैं। और जब हम ख़ास तौर पे दाल चावल बनाते हैं सर्दियों में, तो दाल को बघार भी हम हरे लहसुन का देते हैं, आलूओं में भी डालते हैं, उसका जायका ही कुछ और होता है। इसको 2-3 बार मैं पलट चुकी हूँ। मैंने इसे 2-3 दफ़ा मां उथलायो। टाइम पचण जो ओतिरो ई आहे जेतिरो आमतौर ते पटाटा असां फ्राई कंदा आहियूं, ओतिरो ई टाइम हिननि में बि लॻंदो। ऑयल जो शायद मां ज़िक्र करणु शुरू में विसरी वई हुअमि। ज़ाहिर तेल जितरो पटाटन जो मिक़दार हूंदो उन हिसाब सां तेल खणबो। तेल का मैंने जिक्र शुरू में नहीं किया था, तो आलूओं के हिसाब से तेल लेना है और उसको हल्का सा गर्म करके फिर हम उसमें आलू डालेंगे। अभी इसको थोड़ी देर और मैं पका रही हूँ, उसके बाद ये तैयार हो जाएंगे। 5 मिनट खां ॿियो ढक ॾियां थी, उन खां पोइ ही पची वेंदा। पटाटा बिल्कुल तैयार हैं, फ्राई थी चुका है। और ऐसा है नमक मिलाते खुश्क मसालो। अभी हम इसमें खुश्क मसाला डालेंगे, क्योंकि हरे मसाले में हमने मिर्चें और लहसुन डाला है इसमें। अच्छा, सुकल मसालन में 2 टेबल स्पून पीठा धाणा हैं, 1 टीस्पून है गाढ़ा मिर्च। ये 1 टीस्पून मैंने लाल मिर्चें ली हैं और 2 टेबल स्पून मैंने धनिया लिया है। आप मिर्चें अपने हिसाब से डालें, धनिया हम थोड़ा सा ज़्यादा इसमें डालते हैं। तो अब ये डालते हैं, विझूं था बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। हाणे हिनखे मिक्स कंदासीं चङी तरह सां।
मसालो हाणे हिननि में चङी तरह मिली वियो आहे। बाहि मां बंदि करे छॾी आहे। इहे असांजा मज़ेदार पटाटा तरियल तयारु आहिनि, जेके असां सियारे जा पटाटा चवंदा आहियूं, ईअं चई सघो था, विंटर फ्राइड पोटैटोज़। ठीकु आहे, सो मूंखे उमेदु आहे तव्हांखे रेसिपी वणी हूंदी। कुझु घरनि में यकीननि इहो पचंदो बि हूंदो। असांजे सिंधियुनि जे घरनि में त ख़ासि करे तरियल पटाटा कुझु वधीक ई पचंदा आहिनि। सो जेकॾहिं इहा रेसिपी वणी हुजेव त वीडियो लाइक कयो, कमेंट कयो, शेयर कयो, चैनल सब्सक्राइब कयो। त मुस्तक़बिल में बि अञा मां कुझु सेखारणु चाहियां त उहो तव्हां आसानी सां ॾिसी सघंदव। हमेशह चवंदी आहियां प्यार सां खाधो पचायो। प्यार सां पकल खाधे जो ज़ाइको वधीक सुठो हूंदो आहे। सो पंहिंजी ॿोलीअ सां प्यार कयो, पंहिंजे टाइम जो सही इस्तेमालु कयो। इंशाअल्लाह वरी कंहिं ॿी वीडियो सां मिलंदासीं। तेसिताईं अल्लाह वरी।